मूंखे हाणे घर जो कमु कोन थो पुॼे पियो। अम्मा त तव्हांखे कमु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कम वारी का 2-4 हज़ारनि वारी मासी ॾिसी वठो। तव्हां तकलीफ़ छो था कयो अम्मा? न पुट न, मूंखे घर जे कम जे लाइ नौकराणी कोन घुर्जे। आबिद सम्झाए न इब्रार पुट खे। तुंहिंजी ॻाल्हि त सम्झणी पवंदी। छा ॻाल्हि आहे बाबा? अॼु अम्मा ऐं बाबा मिली करे अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो जेके मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। ख़ैर त आहे? पुट तो वारी मां थी चवे त हाणे हिन घर में नूंहुं अचे। पर अम्मा मूंखे शादीअ जी का तकड़ कोन्हे का। पुट असां तुंहिंजे हथनि ते मेहंदी ऐं मुंहं ते मोड़ ॾिसण था चाहियूं। पुट हा बाबला, तूं रुगो हा कर त अॼु ई गुलाब जे घर वञी शादीअ जी तारीख़ तय था करे अचूं। ठीकु आहे बाबा, पर शादीअ जी एतिरी तकड़ छो? अञा त काफ़ी सारी उमिरि पई आहे। पुट इब्रार, असांजी ज़िंदगी जी सभ खां वॾी हसरत इहा आहे कि असां तुंहिंजूं ख़ुशियूं ॾिसूं। हाणे त यार बेसब्री थी पई आहे। इहो चक थो थिए त इहे हसरतूं दिलि में सांडियूं हलिया न वञनि। अलाह ख़ैर कंदो बाबा, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था करियो? पर पुट तूं शादी करणु छो नथो चाहीं? ख़ूबसूरत भी आहीं, जवान भी आहीं मुंहिंजा बच्चा। इहा ॻाल्हि नाहे अम्मा। मां पंहिंजो पाण खे अञा शादीअ जे क़ाबिल कोन थो सम्झां जो शादीअ जो भार खणी सघां। ऐं ॿियो त अम्मा, हिन घर जो भार बि त मुंहिंजे कुल्हनि ते ई आहे न। छो पुट, सभु कुझु त आहे असांजे घर में। हूअं बि तुंहिंजी मंगेंदी धारी कोन्हे, सो ट्राई किरन तुंहिंजी। पुट धारिया त कोन आहियूं, हूअं बि अधो गुलाब तोखे घणो पसंदि कंदो आहे। अम्मा मां राति क्लिनिक तां मोटी अचां त हिन शादीअ जे मामले ते ॻाल्हाईंदासीं। बाबा क्लिनिक ते देरि पई थिए, हाणे मां हलां थो। आबिद राति इब्रार खे शादीअ जे लाइ राज़ी करणो आहे ज़रूर। हिन जो हाणे को बि बहानो न ॿुधबो। ॾाढी सुहिणी छोकिरी आहे। जेको हुनखे ॾिसंदो न, ॾिसंदो रहिजी वेंदो। अहिड़ी हुस्न जी देवी मुंहिंजी ज़िंदगीअ में त कॾहिं कोन आई आहे। इन त ॼण मूंखे पाण वटि क़ैद करे छॾियो आहे। ॼण त दिमाग़ जे सोचण ते पहिरो लॻी वियो आहे। किरण, किरण, मां तुंहिंजे पेरनि में दौलत जा ढेर लॻाए छॾींदुसि ऐं तोखे हर हाल में पंहिंजो कंदुसि, हर हाल में। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।